दोस्तों अॼु तमामु तकलीफ़ थी ये जगह वीडियो ॾिसी एॾी तव्हां को करियूं था सम्झायूं था ऐं पंहिंजे मुल्क में रहूं था पंहिंजे प्यारे मुल्क में ऐं असांजो सिस्टम अहिड़ो आहे मुल्क प्यारे जो जंहिंजी बि दाह करियूं था उनजी तदारक नथी थिए। मिसाल वांदल पाणी आहे को माण्हू पाणी पीअनि था ॿनियुनि खे ॾियनि था उनमें जानवर पोइ मेंह थी वई कुतो थी वियो गॾा थी वियो उछले छॾींदा पोइ चवंदा बाबा गड्ढो कंहिं मोगे में फाथो पियो हूंदो पाणी बंदि थी वेंदो। ऐं या को अहिड़ो अमल ॾिसंदासीं थिए पियो मिसाल रोड रस्ता आहिनि ज़िलनि जा पूरे सिंध जा मोरी टुटी पई आहे या पुलूं टुटी उनजी वीडियो रखंदासीं बाबा ही ठाहियो ही हादसे जो कारण थींदो बाबा महिरबानी करे ठाहियो पर न ॿाहिरि मुल्क में अवाम ई अहिड़ी हूंदी आहे जो माना ॾिसंदी जिते खॾो लॻो पियो आहे पंहिंजे रेड़े में मिटी खणी ईंदा सीमेंट खणी ईंदा ठाहे छॾींदा। असां त ठाहिण खां इंसान खे चवंदासीं जेके ते अच्छे कार्य जा धणी थिया वेठा आहिनि पर उहो उन ते अमल चई बि रहूं था कोन थो थिए। ऐं अफ़सोस दिली अफ़सोस पियो थिए त असांजा नंढड़ा ॿारड़ा मदरसा नियाणियूं सभु पढ़नि था हिते शुरू खां ई माहौल अहिड़ो रहियो आहे। मिसाल मुंहिंजा ॿारड़ा आहिनि तक़रीबन सभई मौली वेठ पढ़िया क़ुर पढ़िया अहिड़ो पढ़ंदा आहिनि जो आउं वेही ॿुधंदो आहियां त मूंखे माना सुकून ईंदो आहे। उहो ज़ेरनि ज़बरनि सां क़ुर पढ़िजे थो क़ुर अरबी ॿोली में आहे ॾुखियो कोन्हे सवलो आहे पर जेको इब्तिदा शुरू वारी तइलीम जेका हुजे थी न सिखी वञे थो त उहो पढ़ी वञे थो सो पढ़िया आहिनि पर अलहमदुल्ला उहो असांजो बेशिमाम महिनत कई सभु नंढड़ा ॿार अॼु उहे नंढियूं मुंहिंजियूं नियाणियूं ॿारनि जूं माऊं आहिनि उहे पढ़ियूं कॾहिं बि अहिड़ो अलहमदुल्ला को अहिड़ो ॻाल्हि कोन अथई माना साफ़ु सुथिरो माहौल जीअं जदीद सोशल मीडिया अची वई आहे ऐं सज़ा नथी मिले। जीअं कल्ह हिकिड़ी नियाणी मस्जिद में अंदरि हुन सां हिकु पुराणो शख़्स आहे हुनजो जहिड़ो पे जे बराबरि आहे हुनजी तुरांद वेठो करे हुनजा माना चोलो बि मथो खणे दुनिया पई ॾिसे ऐं अॻियां जेको सो नक जो ॾाढो ऐं हुनखे कहिड़ा लक़ब ॾियां हिते तव्हांखे ॿुधायां त हुनखे कहिड़ियूं गारियूं ॾियां छा चवां त ज़ुल्म जी इंतिहा आहे। केॾो हुन ज़ुल्म कयो त मूवी भरे वेठो पर हुनखे रोके नथो त हुनजी नियाणी सां छा पियो करी इहो जेको सो तासिर कीअं वेंदो अॻियां माण्हू ताईं पैगाम कीअं पहुचंदो त असांजे मस्जिदनि में अलाह जे घरनि में ऐं अहिड़ो ज़ुल्म पियो थिए ऐं असीं हुनखे रोकण बजाए वरी दुनिया खे ॿुधायूं पिया त असीं अहिड़ा आहियूं जे अलाह जे घर जो बि असांखे हया कोन्हे ऐं हू चुरांदो वेठो करे यको मूवी वेठो भरे हू कंहिंखे सॾु करे उनखे हिन खां रोके उनखे सुठी पादरेशन थिए या उनखे सज़ा अहिड़ी मिले जो ज़िंदगी भर उनखे ॿिया ॾिसी सबक़ु हासिलु कनि पर न असीं उनखे वायरल करे वेठा आहियूं उहो वायरल जे लाइ वायरल थी वञे त असीं मशहूरु थी वञूं मशहूरु त थियासीं पर बदनामी केॾी अथई। हाणे मूं समेत ॿिया बि जेके वालदेन उहे चवंदा त असांजो बचिड़ो वञी पढ़े या असांजी नियाणी वञी मदरसे में पढ़े या असीं हुनखे छॾे ॾियूं कॾहिं बि कोन चवंदो त ख़ुदारा वरी बि हिकिड़े दफ़ा चवंदो त पंहिंजे जंहिं मुल्क में रहूं था कलमे सां मुल्क ठहियो आहे पंहिंजो पाकिस्तान प्यारो मुल्क आहे उन में अहिड़ी का पाण ॻाल्हि ॾिसूं था उनजी पाण मूवी भरे सोशल मीडिया ते रखी दुनिया खे ॿुधायूं था असांजा ही कम पिया थियनि असीं उनखे रोकियूं उनजी पादरेशन करियूं असांखां जे ॾाढो आहे त चारि माण्हू ॿिनि खे ॿुधायो मूवी ॾेखारे बाबा हीउ ज़ुल्म पियो करे सोशल मीडिया रखण खां बहितर आहे त उनखे अहिड़ो हुन सां कमु कजे जो पंहिंजे ज़िंदगी भर यादि करे ऐं निमाणो हथु ॿधी वरी बि अपील कंदुसि तव्हां सभिनी खे त तव्हां एॾी का बि शइ ॾिसो था ख़ुदारा सोशल मीडिया ते रखी दुनिया खे बदनाम दुनिया में पंहिंजे मुल्क खे बदनाम करणु त असांजा मौलवी या असांजा मदरसा या असांजा स्कूल इहे कमु पिया कनि त उते छा केरु नियाणी को तइलीम पढ़ी सघंदी या को माइट छॾींदो ख़ुदारा सोशल मीडिया खां रखण खां बहितर आहे त अहिड़ी का कार्रवाई किथे तव्हां थींदे ॾिसो को कंहिं मदरसे में हुजे या कंहिं वाह में तव्हां ॾिसो को पाणी में को मुर्दा जानवर उछली उनखे झले वठिजे त उहो जॾहिं उहो वाह में उछले पियो उते ई पाड़े जा गॾिजी खॾो हणी उनखे जे उते पूरे छॾीनि त इहा जॻह को पाणी में जरासीम या जेके माण्हू पीअनि था
या अहिड़ी मदरसे में वाक़िया थियनि था पाण रोके सघूं था। सोशल मीडिया ते त पाण रखी छॾियो थी दुनिया खे ॾेखारे चयो असां हीअ कंदा। ज़रूरु तव्हां हिन ते ज़रूरु पंहिंजो ॾिसंदा। वॾी महिरबानी।